गडियल अरब अमारात ऐं पाकिस्तान विच में $अरबें जी सीड़पकारी जो मुआहिदो। ॿिन्ही मुल्कनि विच में 20 खां 25 अरब डॉलर जी सीड़पकारी वारे मुफ़ाहमती यादाश्तनि ते सयूं थी वयूं। गडियल अरब अमारातनि जे सदर शेख मोहम्मद ज़ैद अल नहयान जी निगरां वज़ीर आज़म अनवर अल हक काकड़ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात। ॿिन्ही मुल्कनि तवानाई, पोर्ट ऑपरेशन्स, वेस्ट वाटर ट्रीटमेंट, फूड सिक्योरिटी, लॉजिस्टिक्स, मैदनियात ऐं बैंकारी जे शोबनि में सीड़पकारी ते MOUs ते सहियूं कयूं। निगरां वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुल्की मईशत ते हाकारी असर तुर्त साम्हूं ईंदा। हमास इसराइल विच में जगबंदी में 2 ॾींहनि जी वाद मुआहिदे ते हमास वधीक बेरगमालिन खे आज़ाद कंदो। कतरी पढ़ी वज़ारत मूजिब हमास इसराइल जंगबंदी में 2 ॾींहनि जी वाद ते इतफ़ाक़ करे वरितो। कोशिश आहे त आरज़ी जंगबंदी मुस्तक़िल जंगबंदी में तब्दील थी वञे। अमेरिकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त गज़ा जंग में वक़्फ़े ऐं यरगमालिन जी आज़ादी लाइ लगातार दबाव विधो पियो वञे। बदीन भरसां रोड हादसे में 2 ॼणा फोत। सिराणी रोड ते 2 मोटरसाइकिलुनि विच में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पियो। हादसे में सद्दाम हुसैन जुनेजो ऐं यूनिस मंदरो फोत थी विया। संदन लाश अस्पताल मुंतकिल। दादू में पुलिस जा 2 मुबैना मुक़ाबला। 2 नुहारिन खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिब दादू ऐं कैनशाह पुलिस सां मुख़्तलिफ़ हंधनि ते नुहारिन सां मुक़ाबला थिया। गिरफ़्तार थियलनि में अब्दुल्ला ख़ासकेली ऐं चनेसर लुंड शामिल। गिरफ़्तार थियलनि जे कब्ज़े मां हथियार पिणु हथ कया विया हुआ। हैदराबाद में टिकटॉक वीडियो ठाहिण दौरान गोली लॻण सबबि नौजवान ज़ख़्मी। हुसैनाबाद थाणे जी हद में मीर हसन वारे इलाक़े में जवाद मेमण खे टिकटॉक वीडियो ठाहींदे मुंहं में गोली लॻी वई। नौजवान ॻणतीअ जोगी हालत में अस्पताल मुंतकिल।